अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ न्यूज़। नाज़रीन, असां तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त डीज़ल ऐं पेट्रोल जे अघनि में घटिकाई कई वई आहे। नाज़रीन, पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में घटिकाई कई वई आहे। पेट्रोल 15 रुपया 39 पैसा ऐं डीज़ल 70 रुपया 88 पैसा घटिकाई कई वई आहे। नाज़रीन, असां तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में घटिकाई कई वई आहे। पेट्रोल 15 रुपया 39 पैसा ऐं डीज़ल 70 रुपया 88 पैसा घटिकाई कई वई आहे। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ पेट्रोल जे अघनि में घटिकाईअ जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। नाज़रीन, असां तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त पेट्रोल 15 रुपया 39 पैसा ऐं डीज़ल 70 रुपया 88 पैसा घटिकाई कई वई आहे। नाज़रीन, घासलेट जे अघनि में 9 रुपए खां वधीक घटिकाई कई वई आहे। नाज़रीन, असां तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त पेट्रोल 15 रुपया 39 पैसा ऐं डीज़ल 70 रुपया 88 पैसनि जी पैसा घटिकाई कई वई आहे। नाज़रीन, सिंध आवाज़ न्यूज़ के यूट्यूब ते ॾिसण लाइ मथे ॾिनल लिंक खे खोले सब्सक्राइब करियो सिंध आवाज़ न्यूज़ यूट्यूब चैनल ऐं रहो हर ख़बर खां बाख़बर।